दोस्तों बेनज़ीर इनकम सपोर्ट के हवाले से असां हिकिड़ो वीडियो रखियो हो। उन हवाले से काफ़ी दोस्तन जा सुवाल हुआ त डिवाइस वारा पैसा नथा वठनि। ही वीडियो ॾिसो। ही वीडियो सोशल मीडिया ते हलन पियूं थियूं। पाण ॾिसो, उन खां पोइ तव्हांखे पाण ख़बर पवंदी त असां सच था ॻाल्हायूं या कूड़ था ॻाल्हायूं। कितने पैसे आए? 26,000 रुपए दिए, बकाया पैसे इसकी कटौती हो गई है, जिसमें जो बच्चों की स्कॉलर भी थी और बेनज़ीर की जो किस्त थी, चॉकलेट के भी पैसे थे, ये सारे इसके पैसे काट के 3,000 की कटौती हो रही है। दीगर हमें सुनने में और भी आया है कि यहाँ लेडीज और भी मौजूद है। उन्होंने कहा कि मेरी किस्त जो तो सालों से रुकी हुई थी, 40,000 की किस्त आई हुई थी, उसमें से जो 10,000 में इन्होंने कटौती की हुई है। मैं उस लेडीज को बुलाना चाहता हूँ, आपको बता देगी कि उस लेडीज। दोस्तों ही वीडियो तव्हां बखूबी ॾिठो हूंदो। सो ॻाल्हि हीअ आहे त इहे पैसा कॾहिं बि न रुकबा जेके माण्हुनि खां वरिता वञनि था, भले कहिड़ो बि क़दम खयो वञे। जेसि ताईं एजेंट माफ़िया आहे, डिवाइस माफ़िया आहे, एसि ताईं इहे पैसा कॾहिं बि न रुकबा। असुल जेका सिम ॾिनी वई, सिम बि ज़ोंग जी ॾिनी वई। हाणे ज़ोंग सिम ते त को बि अहिड़े क़िस्म जो को बि कैश जो अकाउंट न आहे, न ई अहिड़ी का एप्लीकेशन आहे ज़ोंग जी हवाले सां। मां त सम्झां थो, थी सघे थो हुजे बि, मुंहिंजे इल्म में उतां न हुजे। पर जेकॾहिं इहे ई पैसा जेके बेनिफिशरीज़ आहिनि, इहे ई पैसा अगरि उन्हनि जे मोबाइल अकाउंट ते, मोबी कैश अकाउंट या ईज़ी पैसा अकाउंट उन ते ईंदा, त उन्हनि खां वधि में वधि जेका ईज़ी पैसा जी चार्जिस हूंदी आहे या मोबी कैश जी चार्जिस आहे, उहा ई कटौती थींदी। ॿी का बि कंहिं बि क़िस्म जी कटौती न थींदी। छो जो शायदि या त डिवाइस माफ़िया ताक़तवर आहे जो इहो डिवाइस ते किस्त अचणु बंदि न पई थिए ऐं अकाउंटनि ज़रिए बेनिफिशरीज़ खे किस्त नथी मिली सघे। जेकॾहिं बेनिफिशरीज़ जा पंहिंजा जेके बि अकाउंट आहिनि, पोइ ईज़ी पैसा जो हुजे, जेज़ कैश जो हुजे या यू पैसा हुजे, मतिलबु जेको बि हुजे, जेके हलनि था पिया सिमुनि ते अकाउंट पंहिंजे नाले सां, उन्हनि ते अगरि जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे पैसा मिलंदा त टोटली पैसा उहे उन्हनि जे अकाउंट में महफ़ूज़ बि हूंदा। उन अकाउंट जे आधार जे हिसाब सां पंहिंजो उन्हनि जो सिस्टम हूंदो आहे पैसनि जी कटौतीअ जो। उन्हनि कैश कंपनियुनि जो, कैश ॾियण वारनि कंपनियुनि जो, उन हिसाब सां सिर्फ़ु कटौती थींदी। बाक़ी बेनिफिशरीज़ खे को बि नुक़सानु वधीक न थींदो पैसनि जो। दोस्तों ॻाल्हि कंदा हलूं त काफ़ी ॾिसो न, जंहिंजा ॿिए फार्म जमो आहिनि ऐं उन्हनि जे ॿारनि जा पैसा अचनि था। कंहिंजी किस्त 55,000 आई आहे, कंहिंजी 65,000 आई आहे, कंहिंजी 45,000 आई आहे। मतिलबु मुख़्तलिफ़ हिसाब सां आहिनि। थी सघे थो कंहिंजी वधीक बि आई हुजे, पर तव्हां डिवाइस वारनि जो सिस्टम ॾिसो त उन्हनि मां बि काफ़ी कटौती करे ऐं हुननि खे ॾियनि था। हाणे हुननि खे त इहा ख़बर न आहे त असांजी किस्त केतिरी आई आहे, उहा उन्हनि खे रसीद कान ॾिनी। अगरि रसीद ॾिनी वञे बाक़ाइदा त तव्हांजा हेतिरा पैसा आया आहिनि, उहा रसीद हुजणु घुरिजे। रसीद हुजे त ख़बर पवे। ऐं छो जो रसीद हूंदी त उहो अकाउंट वारो माण्हू पंहिंजा वरी पैसा कंहिं ॿी जाइ तो चेक कराए सघे थो त आया मुंहिंजी किस्त केतिरी आई हुई, त उन रसीद मुताबिक़ क्लेम बि करे सघे थो। अगरि जेकॾहिं को डिवाइस होल्डर उनखे रसीद ई न ॾींदो त रसीद खां बग़ैर क्लेम करणु तमामु जेको आहे सो ॾुखियो आहे। छो जो डिवाइस वारो चवंदो आहे मां पंहिंजी पूरी पेमेंट ॾिनी आहे, हू भले इल्ज़ाम ते इल्ज़ाम थो हणे, माण्हू मूं ते इल्ज़ाम था लॻनि। सो ॻाल्हि इहा ई आहे त रसीद खां बिना तव्हां को बि क्लेम नथा करे सघो। डिवाइस वारनि खे रसीद ॾियणु घुरिजे ऐं हर माण्हूअ खे रसीद लाज़मी वठणु घुरिजे।